न्यू सईदाबाद में मुतासिर इलाइकनि मां पाणी निकाल न थियण ख़िलाफ़ सियासी समाजी तंज़ीमनि तरफ़ां रैली कढी वई। जसकम SUP सिंध नौजवान इतिहाद मठियारी ऐं ॿियनि पार्टियुनि जे केतिरनि ई कारकुननि सरदार अयाज़ मेमण, रशीद बेथो, गुलाम मुस्तफ़ा रिंद ऐं ॿियनि जी अॻवानी में बहिराण हाईवे ते दरगाह शाह मंजो खां रैली कढी असिस्टेंट कमिश्नर जी ऑफिस अॻियां धरणो हयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 1 महीनो गुज़रण बावजूद ज़िला इंतज़ामिया मठियारी न्यू सईदाबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां पाणी निकाल न करे सघी आहे, जंहिं सबबि रहवासी तकलीफ़ुनि में मुब्तला आहिनि। हुननि चयो त ॿिए पासे वॾे अंग में बरसात मुतासिर रोडनि रस्तनि ते किनारनि ते बेयारो मददगार वेठल आहिनि, पर इंतज़ामिया खाधे पीते जो सामान ऐं ॿियूं सहूलियतूं फ़राहम करण में मुकमल तौर नाकाम नज़र अची रही आहे। बोरई बरसात मुतासिर मासूम ॿारनि समेत ॿिन वेलनि जी मानी लाइ परेशान आहिनि। अॻवाननि मुतालबो कयो त मठियारी ज़िले इंतज़ामिया जे अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे न्यू सईदाबाद मां बरसाती पाणी निकाल करायो वञे।